सॻियूं भागत हाउस ते हाजी शेदात ख़ान भागत जी सरपंचीअ में भागत बिरादरी में हलंदड़ मसइले जो फ़ैसिलो थी गुज़रियो। धुरियूं खीर खणण भागत बिरादरी जी ॿिनि धुरियुनि धुर नंबर 1 निज़ामुद्दीन भागत धुर नंबर 2 मौलवी रोशन भागत विच में पाण में हलंदड़ मसइले जूं ॻाल्हियूं भागत बिरादरी जे मोहसिन माण्हुनि नूर मोहम्मद भागत सराय मोहम्मद रमज़ान भागत रईस बख्शल भागत गाज़ी खान भागत उस्ताद मुरीद भागत ॾारो ख़ैर मोहम्मद भागत सरदार अली गुल भागत ऐं ॿियनि जी मौजूदगीअ में हाजी शेदात ख़ान भागत जी रिहाइशगाह ते थी गुज़रियो। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ धुरियुनि खे फ़ैसिले जी सरपंची पारां ॾिनल फ़तवा ते पाबंद करे धुरियुनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो पियो ऐं फ़ैसिले खां पोइ अॻभराई कंदड़ धुर ते 2 लख ॾंड विधो वेंदो। उन मौक़े ते समाजी अॻवान लाला इशफाक भागत ग़ुलाम मोहम्मद भागत कादन भागत मुस्तफ़ा भागत अख्तियार भागत ज़हीर भागत असलम भागत शाहिद भागत अमीर अली भागत ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।